अॼु वाह जो मज़ो थींदो इन जा छोला खणा तो फोटा वर बनी मर ना ऊंदे न वेंदे घर ओ सदाई दी कबर तेर न कर जल्दी सबर ऐ तोके नाए खबर ए फोटे खाए ने खोटे न उजे न मोटे जागंदो पोइते न ऊंदो न वेंदो कोइते चंड्रो होका तो वरी फोटन जा तो दे अॼु इन जा फोटा खणा बि अथो इन को पलो बि कयां तो अॻे दफ़े बाजू मां 20 जा फोटा ॾे तो मुंहिंजो 50 ई खणी हलियो डाइण अॼु फोटा बि खावांसि तो थाल बि हेठि केरियांसि तो पैसनि को बि आङूठो ॾियांसि तो अचे अचे अचु अचु पुट अचु मां बि अचां ई तो हा मर्स माण्हू थी वञा ड्रियांसि तो छा पट पट फोटे खाए दे कोने न खोटे न उजे न मोटे जागंदो पोइते न ऊंदो न वेंदो गोइते अदा बाप फोटा वर अरे वनी मर न हूंदे न वेंदे घर लाश दर पदर खैर ता डकणी जो थी सियारो तो गुजरी वा हा ओ बागो वा कंबो आ जेकी आ न बीमारी उहा न कोरोना वारी ओए फतके जो तो निचकड़न ते ठहल आ जा उन असर आयो न मारे कोरोना वारी जो बुध थोड़ा सुरी भी शिकिल ये थी वई थी खजन तो डोका लाइन वा जा हे डोका कोना खोकड़ियूं नाने छा तो खपाए अक्यूं थी सामो ते रखियूं थी मागा जो तो पुछे दो नंढो मासो जो कंडियो आ ए आए न चाहे मना किए खाइजन ओए ओए खाइजन किए छोरा डुकारिया जा पुख्या पुछा के बस खलन सुदो आ कई घणे किलो आ जको डींदो आ न 200 में वो बिल्लो आ तू पाण हलाए तो तू बिल्लो आ ना माजो आ तो फिल्लो आ तो केरा के ढिलो आ मामा किलो घणे दीने किलो नाए 20-30 जो बिल्लो खाओ किलो न तई रुलो पाण पचाइंदो मां न पचाइंदो आ तुजी माई पचाइंदो न कुरान को अल्लाह सो साईं सो उनी आई पचाइंदी आ तुजी माई आई पचाइंदी हां आई ओ जेको आई ओ तो बरकत न हुंदा न कुराड़ी जे हथन जी आ न कुराड़ी तेरा बुजुर्ग कड़ी घर में अथव नहीं वञाव तो ना या विकिणदा ना कई तुम ता विकिणदा हो जा माने दे अध किलो अध किलो हां दिसे दोस्ता तो कुलाई 30 जा बयान तो करे अध किलो जा छो तो ब्या दे न घणा खपाए न अरे कदो वञा खपी आ न एक ककदन है ककदन किदा ए कक्का ही तो के ए तो वाला कक्का लगाती अच्छा मुछा दी मंदर हां मुछा हूं मना पचाए पानी में किए बे अरे वठो न पैसा न भुखिया बंगाली चेक त क्या ना अग में कहे न छो वो तो ये शापरन में लगियो न ओ वर तू माके तबाह करने वञो न ये पानी में बचन किए में मामा ए गासलेट डीजल ए पेट्रोल जो नालो नखणी नि बागा 170 रुपए लीटर दिया पेट्रोल तो नालो खड़ी लीटर हां वो काने गई सीटर तो उनारो आ ना हां ओ ये न खाड़े बुखा अरे चेक तो पैसा दे ना बे बुखा कौन जोन ए खला जो खाए तो बे बुखा बगाली काने हो च लगे निर्णय में ओ तो तो फोटा और खला तो विकणे अरे खलन में अंदर फोटा है ना खलन में अंदर फोटा हां ये क़यामत आबियो चाहे खलन में फोटा क़यामत आ बस रात तो लानत आ तू समझे जो ना तो ना वो जे पास रेडी तो बतावी दुकान तो मुकाम तो आई महिला जाने अरे मुकाम को परे जमीन आओ तो पटे आया ना दा समझे जो तो जमीन पाजी ने पी दी ना चाचे जी यार चाचे तो आने जी हां ए तोरे मामला खाई देता परे कर हाथू हणा ने कबो लाया ने नकू पैसा रखू पो माको वटू न मतो न तर मा न वरतो हा न वरते तो बस हालो पर दीदा मां टोपी वटा रे टोपी वो बा न वरदी हणे ने के सोटी ए कूड़ नहीं तो खोती इन में था फोटो के सजरी के धोती किन्ना पतरी सलाह जा मो पिन्ना कहे अंदर मंडा के 10 रुपया न दिना हेलो ना अगे खाई मत आंदो ना क्या मसालो हनी ओ कदे तो छोकरो कदाई तो अरे ओए बुक्या बगाली ओला कदो घर में कुछ ना हुदव ओ बोडी तो ता को शुरू थी तव अले केरा यार निकरदा छो बस होडे भी सगत भी इंतजार में आ उस्ताद हल्ला बा ओडे मेहमान सही संगत होते इंतजार में बैठी या तू भाई अची इते बी रहे तो छा है मसलो छा है वॉशरूम थी संगत के वे अचा तो 2 मिनट लगदा वॉशरूम में छड़ो जल्दी अच ना अचा तो 2 मिनट मेहमान भी बाहरों आया न चोदा खीरो लिखी पी रहा
असांखे वॉशरूम जी ज़रूरत अंदर बि अलाए केरु आहे भागो हल तव्हां घर तड़ कोन अथव बसि हिते अची स्टूडियो ते सभु मरो था वो भाउ हो चवनि था असां वेंदासीं परे जाऊं चे पोइ गाॾी न मिलंदी अदा हाणे उते वेठुमि त वरी अधु कलाकु थी वेंदो मांखो बर्दाश्त नथी थिए वॉशरूम में मूंखे हिकु करिणो आहे 2 मिंट वेहाइनि चांहि मां जेसिताईं पीआइनि मां अचां थो न हेॾे अलाए केरु आहे खड़कायसि त केरु था हलो पोइ मां हुन सां झटि हा, काचारी कयां काचारी कूड़ो कर। बूड़ो हणां हा मां अचां थो छड़ो अदा हल यार जान छॾा यार दिमाग़ ख़राब करे छॾियो अथव भाउ उस्ताद हो तकड़ करनि था भाउ बीहे न था यार 2 मिंट हुनखे सबुर कराए बसि अचां थो हे दर त खड़काए त अलाए केरु आहे भागो आहे केरु कुलू आहे केरु आहे वो भाउ निकिरो भाउ जल्दी कर महिमान वञनि था असांजा भाउ हल वेहाइनि तूं 2 मिंट वेह हुननि खे पाणी जेसिताईं पीआयां पोइ तूं अचु चांहि हेठो खणी पीआइनि बोतल न त घुराए पकोड़ा समोसा घुराए मां अचां थो 2 मिंट हल यार निभागनि सां फाथाऊं यार ख़ुदा जो कसम स्टूडियो ते अची सभु मरो था घर तड़ कोन था वञा होॾे महिमान चवंदा अलाए छा यार असांखे घुराए बेइज़ती कई अथई असांजी अलाए छा छोरा वरी हा। जल्दी करो उस्ताद वो वेठा आहिनि तकड़ा आहिनि यार यार हाणे मां खे असल में हुते वेठुमि न कचहरी में त 2 कलाक वेहिजी वेंदुमि यार वो हेॾे ॾिसो त केरु आहे सॾ त करे त आहे केरु हल दा केरु आहे महिमान वेठा आहिनि असांजा यार जल्दी कर केरु आहे केरु ख़बर ई न आहे अंदर केरु वियो आहे हाणे होॾे होॾे हथ उते थधो पाणी पीआइनि अचां थो मां अचां थो जल्दी कर अई अल्लाह उस्ताद सफ़ा ख़ुदा जो कसम केॾो कद थी कुझु पंहिंजी बाडी ॾे ॾिस इन ॾे यार महिमान हुते वेठा सफ़ा को ॿार आज त ॿारनि कोई परे आ तूं सफ़ा दाम असां मजबूरी आहे वॉशरूम में वञणु मुंहिंजो ज़रूरी आहे तोखे हुजे त तकलीफ़ त ख़बर पवई न छा यार हिकु आहे न 2 मिंट हुते वेह छा आहे अरे क़िस्मत आहिनि हुते वेठुमि त 2 कलाक लॻे हिन खे हे मोकारो थिए न हिन खे त ॾिसे केरु आहे ताणो वेठा आहिनि न छा कयूं खायरा पनी बजू जा अचो हं? जेको रे बी अदा हल दा विजी आज़ार में बी मां खोलिया तो मां ओचो न खोल इन अंदरे हा खोला हस्त थे हेठे पी वेठो ये दरवाजो खोलन था अबारे 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 मेहमान साहब मेहमान का एक लगे अरे मेहमान वाकई मां के लोगो संचाला यार खीरा असां खैरपुर को पंधु करे आया हूं तुझे करे अच 2 मिंट वे त पोइ असां वेंदा ते परे को आया परदेस को शाहजमा मौला तो खुश करे रे संगत सजो बंदोबस्त कियो आ चाहे जैसे पियो मां बचड़ो वॉशरूम को थी जा 2 यार मिंट कलाक छो तू वॉशरूम को जेको हिते- वॉशरूम को थी जा हिते वॉशरूम को वयो आ संगत आरो 2 मिंट बस ओडे वेहो मां अचां हा अच जल्दी वेहो हा हा यार मेहमानन जो भी डो ना है मोकारो समझो बियो इन जो जो अंदर आ हां अबा हेडे ता एक राउंड हुकुम बाबा ये की मने अंदर तो हमरा बैठो वाला कर कलाक था मैं दर खड़काया तो ओ अकुल याद ना ए बारो बंद होयो बाबा अच्छा कुंडी दिनली हां कुंडी न लई बस सदा मां वरी कलाक जा हाणे 2 मिंट हेडे इंदे माके तकड़ा तो हेडे ओ बा हेडे दोस्ता हेडे ओ बा अरे जिंदगी है असा जी जिंदगी है मेहमानन बस वे हां तो ते या सुथण किन थींदी या मेहमान पादर हणदा ए लानत मारे ठक 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 कुंडी दे ख्याल नो मुजा चारई हो भी अधा होया कद त ट्रिगा आहिनि ओ टेंडड़ो वरी ठुशा हाणे कुंडी न खोले पियो हा मां अचां थो